चुवड़ जमाली तालके शाह बंदर जी साहिली पट्टीअ में समुंड जी चाड़ ॻोठाणनि लाइ वॾो ख़तरो बणिजी वियो आहे। इलाइक़े जा ॻोठ देह गुल मोहम्मद जलबाणी, नवाज़ियो जलबाणी ऐं देह वराही समुंड जे छेड़ हेठि अची रहिया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त समुंड जी लहरुनि सबबि खाहूं ऐं ॻोठ जा घणा हिसा मुतासिर थी रहिया आहिनि, पर इंतिज़ामिया तरफ़ां को बि हंगामी क़दम खणण में नथो अचे। ॻोठाणनि मूजिबि जेकॾहिं समुंड खे रोकण लाइ बचाव बंदि न ठाहे वियो त सदीन पुराणा ॻोठ, इबादत गाहूं ऐं ज़रई ज़मीनूं पाणी में ज़म थी वेंदियूं। मक़ामी माण्हुनि दाहिंद चयो आहे त हू पंहिंजे घरनि मां लॾ पलाण ते मजबूर थी रहिया आहिनि, जॾहिं त सदन रोज़गार जो वॾो ज़रियो ज़रई ज़मीनूं पिणु ख़तरे में अची वियूं आहिनि। इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास वधी वियो आहे। राति जो बि ॻोठाणा जागी करे समुंड जी लहरुनि ते नज़र रखण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया खे पुरज़ोर अपील कई आहे त फ़ौरी तौर ते 2 किलोमीटर बचाव बंदि तामीर कयो वञे, छो त इहो ई वाहिद हल आहे जेको ॻोठनि खे मुकमल तबाही खां बचाए सघे थो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।